एकड़ो वक्त हुयो जो साईं जन मगमूम हुआ, थोड़ो गमगीन हुआ। साहब सवाल है या रसूल अल्लाह तां जे गम जो सबब पाण इशारा कयो काब बिन अशरफ इमाम लंबिया साईं जी शान में गुस्ताखी कंदो, इमाम लंबिया साईं जी शान में गुस्ताखी कंदो, इमाम लंबिया जी तबीयत ते बात उन्हें साहब अर्ज जो या रसूल अल्लाह त तवां जी दिल घुरे थी त मां उन्हें खे कत्ल कयां। इमाम लंबिया फरमाया मुझे दिल घुरे थी त मुझे हुंदे जो मुझे शान जी एडी गुस्ताखी तो करे इन्हें खे कत्ल कयो। उन साहब की सवाल निकरी पे उन्हें के कत्ल करण को सवाइ वापस आनो कत्ल करे। ये महबूब करीम जी मौजूदगी में असा मुसलमान उम्मती मुस्तफा जा अगे दिन मार्क वाला खाको छपियो तो मुसलमान सराफा एहतजाज किया अज छा थी वियो उम्मत के उन हबीब करीम जी शान जे मुतालिक सोची न था। बदबख्त किन्ने नस्ल जा इंसान वो मुस्तफा के शान में गुस्ताखी था कर बरमला ऐं असांखे कुझु बि नथो। रिवायत में साईं ने फरमाया तो को वक्त अहिड़ो ईंदो जो ईमान बचाइण में ॾुखियो थी पवंदो। इहे बि ईंदो आहे साईं ने फरमायो त मोमिन जे लाइ क़बर भली आहे चीर हुजण खां सच पुछो त उहो वक़्तु असांजे लाइ अची वियो आहे। मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां। मां अलाह खां दुआ थो घुरां त अलाह असांजे ईमान जी हिफ़ाज़त कर। असां मुस्तफा साईं जे लाइ कुझु नथा करे जीअरा बि आहियूं वो भी बदबख्त बरमला सिंधी कौम जा उहे बरमला मुस्तफा जे शान में गुस्ताख। अल्लाह को दुआ थो अल्लाह ताला उम्मत के समझ अता फरमाइंदो इंशाअल्लाह रज़ी। असां महबूबन करीमन जे शान जे मथो पंहिंजे जान जो आखिरी कतरो रख वहाइण जे लाइ इंशाअल्लाह असां तैयार तव्हां जो शान तैयार आहियो नारे तकबीर लब्बैक लब्बैक खुदाए बस खुद उन वक्त कुजड़ी अगली आरफ बिल्डर जो उन्हें जो फोन चेक कयो त आरफ बिल्डर जो महर हो जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कच्चू गारियूं हजरत अली से के कच्चू गारियूं इमाम हसन हुसैन से के कच्चू गारियूं बयान करण जो उन जो चेक कयो त आरफ बिल्डर जो महर कुछ दिन का उन्हें जो ये मुझी या आईडी चोरी थी वही कहीं बे के होंदो मां बर्दाश्त करे या मुसलमान कुछ न करे सके एड़ो बद नस्ल किन्नो इंसान उन्हें वरी बरमला वरी साईं जे शान में हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सां वरी सब जी शान में गुस्ताखी वरी बेड़े ते उन्हें ऐलान कयो त मुझी आईडी चोरी थी वही कहीं करे सके वरी हाने टियो बदबख्त इंसान होसो वरी उन्हें जी आईडी वरी हद मुस्तफा साईं जी शान में गुस्ताखी एडी बरमल वरी कहीं वाणी उन्हें के कुछ चयो आ त बाबा ख्याल कर बोलन जो उन्हनि के चयो मुल्लन जे हथ में हथियार मूंखे न आहे केरो एडी बदबख्त एडी बदबख्त घटवद गालाए असा मुसलमान माके समझ में न तो अचे वो असा आना रहन अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला समझदा फरमाए असा इंतजार में आहियूं असांजा असवाब असांजा बड़ा असांजा बुजुर्ग असांजा मुजाहिद उहे इन बारे में केड़ो फैसलो था करन असा मिनवान उन सां इंशाअल्लाह अज़ीज कुल्हे में मिलाए करे असा उन सां जान जे नजराने ॾियण जे लाइ तैयार आहियूं। वो भी बड़े लफ्ज़ मुजाहिद के लिखा छाती मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे गुस्ताख ही कमीनो खारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे एडी वडी खबासत छो सिंध में अची वई एडी वडी खबासत छो सिंध में अची वई गुस्ताखी अंबिया जी रोजानो आरती वई तौहीन जो तरानो हारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे ये रोज रहबरन सां थींदी जे पे ख़यानत ये रोज रहबरन सां थींदी जे पे ख़यानत ईंदा अज़ाब हाणे
ईंदी वॾी हलाकत अल्लाह जे गज़ब खे टारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे गुस्ताख ही कमीनो खारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे वाहियात वात वारा लूसी लपाटी लोगा वाहियात वात वारा लूसी लपाटी लोगा बकवास था बकनहू लो फरल चाय मोगा मुर्तदल बाह भड़ कल मारो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे गुस्ताख ही कमीनो खारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे रोज़े रसूल अंदर नाराज मुस्तफा उम्मतल केॾी दुख जी हीअ ॻाल्हि जा बजा रोज़े अंदर रोज़े रसूल अंदर नाराज मुस्तफा उम्मतल केॾी दुख जी हीअ ॻाल्हि जा बजा महबूब जो दिली गम हारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे गुस्ताख ही कमीनो खारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे ऐ दीन जा हवारी हो कहाणी उथी पो ऐ दीन जा हवारी हो कहाणी उथी पो सैफुल्लाह मुस्तफा दे चौ तरफ गाले हक चौ हाले जवी जज़्बो धारियो त खुश नबी थे मलऊन खे मुजाहिद मारियो त खुश नबी थे।